रेती की सूरत हाल के हवाले से असां सां वीडियो लिखते मौजूद है शफी मोहम्मद खोसो। जी शफी मोहम्मद। जी बिल्कुल, इन वक्त मौजूद आया रेती वेझो पोलिंग नंबर 1 ते, जिते सरदार मोहम्मद खान शहर पोलिंग स्टेशन में पोलिंग जो अमल सुबह जो 8 वगे का जारी थियो है, जो बिना कंहिं वक़्फे जे शाम जो 5 वगे ताईं जारी रहंदो। वोटरनि जे टर्न जे हिसाब से अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिते इंतहाई रश नज़र अची रहियो आहे, माण्हुनि में जोश ख़रोश नज़र अची रहिया आहिनि। ऐं सिक्योरिटी के हवाले से मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां, सिक्योरिटी जे नाक़स इस्तेमालु कया विया आहिनि, सिक्योरिटी तमामु घटि आहे ऐं कंहिं अणवणंदड़ वाक़े खे हीअ हसास पोलिंग आहे। इंतहाई हसास पोलिंग में हिते पुलिस एहलकार ऐं रेंजर्स जा एहलकार जेके आहिनि उहे घटि नज़र अची रहिया आहिनि। असां सां गॾु कुझु शहरी मौजूद आहिनि, उन्हनि खां ई मालूमात वठूं था ऐं पुछूं था त सिक्योरिटी जे हवाले सां ऐं टर्नओवर जे हवाले सां छा था चवनि। सही सही इंतजाम मिले तो बिल्कुल पुरअमन तरीक़े से, कई गाल को शिकायत को मसलो को थियो। टर्नओवर सही तमाम सुठो है, तमाम बेहतरीन रिजल्ट इंदो शाम ते, पहले का बेहतर इंदो। सब माण्हू ईअं हलिया वेंदा आहिनि बढ़िया। गर्मी में असां बीठा 5 कलाक अची विया आहिनि, 6-7 माण्हू असां जेके उते ई बीठा, बाक़ी ॿाहिरियां ॾिनियूं वेंदा आहिनि।